मोर लगी वही बहारे, लगी वही बहारे, ओ बुलन लाती गुलजारी, लगी वही बहारी, ओ बुलन लाती गुलजारी, इन अंगनत मोर लगी वही बहारी, इन अंगनत मोर लगी वही बहारी, लगी वही। आज आई भला सजोरी वे तेरा चंदा सा हेलो आने कमरे में हली रसूल अदा करो। हेलो 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 अब्बा हेलो की अबे क्या कर रहे हो हारो तो अब्बू आप तो कोई नहीं में रे लमारी अरे वे ते मनवा हते काडे हलने छोरा दे अब्बा हल अच्छा मुबारक तो के मुबारक अरे मुरादाबादी ये मुझे मुराद मुबारक दे अब्बा मुबारक मुझे चाचा मुबारक मुझे मुबारक मुझी प्यारी सस अदा मुबारक मुझे अज मां ॾाढो खुश आहियां आओ बा अल्लाह कंदो त सॼी ज़िंदगी ईअं ई तव्हां भाइर पाण में ख़ुशि हूंदो ॿियो त शहज़ादी बि वनवा में वेझी वई ख़ैरत इंशाल्लाह बाबा हाणे हमेशह ईअं प्यार मोहबत सां रहंदासीं जेको झेड़ो झटी हो न उहो ई ख़तम हो बस झेड़ो झटी पिण न आहे करणो कैसा झेड़ो कयूं हाणे जहिड़े जहिड़ो आहे चाचा सुभाणे निकाह कराए लाऊं लाराए शादीअ जी सभिनी रस्मनि मां जान छॾाए वेंदासीं ऐं पोइ ॿी राति सोन जो देगड़ो बि ख़ुदा कंदो ॿाहिरि अची वेंदो ऐं असां सभु अमीर थी वेंदासीं जहिड़ा थींदा आहिनि सुञाणे पते बाबा जॾहिं असां अमीर थी वेंदासीं त पोइ जहिड़ा छा बाबा असां सही पिया चऊं न हा हा बिल्कुलु बिल्कुलु सही थो चवे पियो चाचा पोइ तूं ख़ामोश छो आहे हां तुंहिंजे चेहरे ते का ख़ुशी नज़र कोन थी अचे मां सोचां थो त देगड़ो किथे पूरियल आहे बादामनि जे खुराकनि जा मण खाई वियो आहीं अञा तुंहिंजो दिमाग़ कमु न कंदो छा अम्मा ॾाॾा जो दिमाग़ कमु करे थो करेसि थो दिमाग़ जेकर दिमाग़ कमु न करे था पोइ शहज़ादी ऐं मुंहिंजी शादी कीअं कराई आहे हाणे भलो थी वियो सभिनी जे निभाग जा ॾींहं ख़तम थी विया सुभाणे खां वठी असांजे घर में भाग जा लामारा हूंदा एतिरी त असांखे मिल्कत अची वेंदी एतिरी त मिल्कत अची वेंदी जो सॼी ज़िंदगी खपाइण जी कोशिशि कंदासीं न त बि खुटी न सघंदी कीअं बा भाग जा दरवाज़ा त खुलिया पिया आहिनि पर तव्हांजो किरो त ख़तम थिए न पुट ओ बाबा असांजो किरो त सम्झो ख़तम हे सभु खीर खंड खीर खंड ई थी वियो इन करज़नि जे पात्रनि खां गॾु थी आयो न न तुंहिंजी इज़त आहे पोइ आख़िर हिकिड़ो सिकी ॾाढा पंहिंजो कमाल करे ॾेखारियो असांजी शादी खां पोइ जेका हालत अम्मा बाबा चाचा चाची ॾाॾा सां कंदा न उहो बि राज ॾिसंदो पर रहीम ईअं बि त थी सघे थो न त ॾाॾा वटि सच्चीअ में सोन जो देगड़ो लिकियल हुजे जेकॾहिं हुजे हा न त लिकाए कोन रखिया बाबा ऐं चाचा जे हवाले करे छॾिया इन जो इहो मक़सदु थियो त ॾाॾा चाचा चाची बाबा अम्मा खे बेवकूफ़ पियो बणाईंदो अचे यको न शहज़ादी ॾाॾा कंहिंखे बि बेवकूफ़ कोन थो बणाए पर कोशिशि थो करे त असांजो ख़ानदान हिकु थी वञे इन कोशिशि में ॾाॾा ज़रूरु कामयाब थींदो रहीम थोरो सोच जेकॾहिं असांजी शादी खां पोइ चाची ऐं अम्मा खे इहा मिल्कियत न मिली त इहो जेको थोरो रहियो कयो कुर्बो आहे इहो बि ख़तम थी वेंदो न शहज़ादी तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादी खां पोइ अम्मा बि मजबूर थी पवंदी ऐं चाची बि इन करे जिथां ॾाॾा कमु छॾींदो उतां असांखे कोशिशि करणी पवंदी जीअं असांजो ख़ानदान वरी अलॻि न थिए ठीकु आहे रहीम जीअं तूं चाहींदे न उहे ई थींदो ऐं मां तुंहिंजो पूरो पूरो साथ ॾींदसि शहज़ादी दुआ कर त पंहिंजी बि शादी थिए ऐं रुखनो पैदा न थिए पोइ पाण गॾिजी ॾाॾा जो साथ ॾींदासीं हा